माया जोड़ी गर्भ करे धन का। एक तो पैसा कमाइण में बेईमानी धोखेबाजी, वरी उन बेईमानी से पैसे कमाइल जो भी असां अभिमान कंदा आहियूं। चओ हरे राम। मकान में चवंदासीं संत अचनि, मकान में चवंदासीं ब्राह्मण देवता अचनि, हवन कनि, पूजा कनि, पर इहो न ॾिसंदासीं उनजी हिकु हिकु सिर ईमानदारीअ जी आहे की न, कूड़ जी त न आहे, कपट जी त न आहे। ये संतन जा वचन आहिनि, कोई व्यक्तिगत कंहिं माण्हू जे लाइ न सम्झिजो भाई, मतां ईअं सोचियो कि कंहिं व्यक्ति विशेष जे लाइ। संतन जी वाणी सार्वभौम थींदी आहे, सॼे धरतीअ जे लाइ, सॼे संसार जे लाइ। ब्रह्मानंद महाराजन चवनि था, पाप कपट कर माया जोड़ी गर्भ करे धन का। अरे कम से कम अभिमान करें तो सुठी ॻाल्हि ते त कर, ईमानदारीअ ते कर, सत्य ते कर, करुणा ते कर, कि न ग़लति कमु करे उन ते बि अभिमान। वरी बि सत्संगी जेके तव्हां जीअं अचो था या कोई ॿाहिरि रही करे बि सत्संग सां जुड़ियल आहिनि, उहे बची सघंदा आहिनि। उनजे मन में त कम से कम खिन्नता त ईंदी आहे कि हे कमु मां सही न कयो। पर ॿिया जेके सत्संग खां दूर आहिनि उहे अभिमान कंदा आहिनि, उहे पाप करे बि अभिमान कंदा आहिनि। चओ हरे राम। ये संतन जा वचन आहिनि। सभी छोड़कर चला मुसाफिर, बास हुआ बन का, जीवन 2 दिन का। सब कमाए 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 मधुमक्खी जे इकट्ठो कंदी आहे, पोइ अची करे आग लॻाए करे हिकिड़ो माण्हू खणी उन जो शहद माखी हली वेंदो आहे। तॾहिं त दत्तात्रेय भगवान मधुमक्खीअ खे इन खे बि गुरु कयो, भौरे खे बि गुरु कयो कि इन मां बि ज्ञान मिलियो। ये इंसान इहो ई कमु त कंदो आहे, कमाए 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 जिंदगी भर जमा करे पाण मरी वेंदो आहे। पोयों पतो आहे छोरा जुआ था खेॾनि, शराब था पीअनि, हाँ उॾाइनि था ऐश इशरत में। तॾहिं चवंदा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि तव्हां संतान जे लाइ छा कयो आहे? संतान छा बिना हथनि पेरनि जे आई आहे? पंहिंजी क़िस्मत न खणींदी संतान? चओ हरे राम। छो जो संतन जा वचन तो स्वामी राम सुखदास महाराज जन वटि हिकिड़ो माण्हू आयो, चईं बाबा मूंखे 8 पीढ़ियुनि जी आहे, एॾो पैसो आहे कि 8 पीढ़ियूं वेही करे खाईंदी, पोइ बि चिंता आहे कहिड़ी 9हीं पीढ़ी छा खाईंदी। तो एॾो दुख थियो। स्वामी राम सुखदास महाराजन चयो कि तुम्हारी 9वीं पीढ़ी क्या बिना हाथ पैर के पैदा होगी? क्या लोली लंगड़ी होगी, अपाहिज होगी? कमाल जी ॻाल्हि आहे। केॾी लालच एतिरी वधी वई आहे कि असां अंधा बणिजी विया। असली जेको जीवन आहे भक्तीअ में लॻाइणु खपे, उहो इन्हनि में लॻाए छॾियोसीं। तॾहिं संतन जा वचन आहिनि कि पूत सपूत तो क्यों धन संचय, और पूत कपूत तो क्यों धन संचय। पुट अगरि सुपात्र आहे त उन लाइ धन इकट्ठो करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? महिनत करे पाण ई खाई वठंदो। ऐं अगरि कपूत आहे पोइ त उनजे लाइ रुपयो बि इकट्ठो न कयो, छो जो पाप ई कंदो। असां संतनि खे मञींदा आहियूं पर उन्हनि जे वचननि ते न हलणु चाहींदा आहियूं। ॿाहिरि निकिरंदासीं त उहा ई दुनियादारी, उहा ई माया, उहो ई खपे सभु कुझु। तॾहिं त हे संसार खाली नथो थिए, मुक्ति मिले ई कोन थी माण्हुनि खे। वरी वरी था अचनि, कोई गंभीरता सां हले ई कोन थो। हरे राम। ॿियो दुर्गुण था ॿुधाइनि असांजो, सुंदर काया देख लुभाया, लाड़ करे तन का, छोटी सांस बिखर गई काया, ज्यों माला मन का। सॼो जेको जीवन आहे असांजो उद्यम पुरुषार्थ, असांजी हर एक्टिविटी, हर कर्म शरीर खे सुख ॾियण जे लाइ आहे कि न? तव्हां गहराई सां सोचो, तव्हांखे लॻंदो वाकई एसी कंहिंजे सुख ॾियण जे लाइ? चमड़ीअ खे न, ठंडक मिले बढ़िया। तरह तरह जा स्वाद कंहिंजे लाइ? ज़बान जे लाइ न। घुमण फिरण अखियुनि जे लाइ त, ॿियो छा जे लाइ आहे? हर क्रिया असांजी हिन शरीर खे सुख ॾियण जे लाइ आहे। असां सोचींदा न आहियूं। संत चवनि था, श्वास जीअं टुटी पई काया किरी पई, ईअं किरी पई। जे माला टुटी पवंदी आहे त मोती बिखरजी वेंदा आहिनि, तीअं हीअं काया किरी पवंदी आहे। मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान।
ट्यों अवगुणता बुधैन काम वासना। जोबन नारी लगे प्यारी, मौज करे मन का। काल बली का लगे तमाचा। हाँ, ये चमाट लगे तो असां हड़बड़ाइजी वेंदा आहियूं, कंहिं मूंखे चमाट हई, तुंहिंजी एॾी हिमत। हाँ, लेकिन जॾहिं काल जी चमाट लॻंदी आहे त पोइ ॻाल्हाइण जे लाइ शब्द न बचंदा आहिनि, पोइ विरोध करण जे लाइ कोई समय न बचंदो आहे। काल बली का लगे तमाचा, भूल जाए ठन का, जीवन 2 दिन का। चौथे अंतरे में ज्ञानता जन कि यह संसार स्वप्न की माया। ये संसार भाई जे सुपना और पेखना, मेला पल छिन का। हे रंग रंगीनियूं, हे रौनक, हे संसार, ये सब कुछ ही समय जे लाइ अथई। भुलिजी न वञ, छॾणो अथई भाई, कॾहिं उहो बि पतो न आहे। अचानक अचानक बिलासपुर वञो त तैयारी कयो, पैसा विझो, हाँ, पेट्रोल चेक कयो गाॾीअ में, ऑटो रिक्शा ॾिसो। लेकिन भवसागर खां पार वञिणो आहे, परलोक वञिणो आहे, उनजो कोई समय निश्चित कोन्हे। त छा कयूं? हर समय तैयारी कयूं। अचानक ईअं न चइजो मां त सोचियो अञा 50 साल जीअंदुमि। ये अचानक काल अची बीह रहियो। चओ हरे राम। यह संसार स्वप्न की माया, मेला पल छिन का। ब्रह्मानंद भजन कर बंदे, नाथ निरंजन का, जीवन 2 दिन का।